कलम शहीद नसला गढ़ मीरपुर माजरो का रैली कढी वई आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। नसला गढ़ाणी असांजो भाउ हुयो जेको इन्हनि ते इल्ज़ाम लॻायो वञे थो लेडीज़ जो हो भेणनि जो भाइर हुयो मरनि जो पुट हुयो हो कंहिंसां अहिड़ो जेको आहे वाक़ियो नथो करे सघे। असां इन ॻाल्हि खे न मञींदा छो जो असांजो भाउ हुयो असांखे उन ते एतमाद आहे। इहो ग़लति इल्ज़ाम लॻायो थो वञे इंतिज़ामिया या MNA इहो ग़लति इल्ज़ाम असां ते जेको इल्ज़ाम लॻायो थो वञे इहो न मञींदासीं। क़तल आहे कोई राति जो न आहे कोई ॾींहं दिहाड़े जो क़तल कयो वियो आहे त ज़ाहिर आहे उन्हनि त वारिसनि जो चवणु आहे कि वॾेरनि खे गिरफ़्तार कयो वञे। ज़ाहिर आहे पोइ हिते जो ज़ाहिर वॾे सभु सरबराह वॾेरा ई हूंदा आहिनि न केरु हूंदो आहे चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि न पोइ उन्हनि जो ज़िम्मेवारी आहे न हिते त उहे एतिरा नाअहल थी चुकिया आहिनि जो असांजे माना क़तल इहो ज़ाहिर कोन वञणु ॾींदासीं असां। पुलिस छो ख़ामोश? ज़ाहिर आहे इंतिज़ामिया वॾेरनि जे चवण ते आहे त इंतिज़ामिया ॾिसण में तव्हां पाण ॾिसो था त इंतिज़ामिया वॾेरनि जे चवण ते आहे त तॾहिं त ख़ामोश आहे जो न त इन्हनि जे हथ को कहिड़ो माना कहिड़ो इहा शइ आहे जो इन्हनि को लुकियल आहे। इंतिज़ामिया को लुकियल आहे पुलिस को लुकियल आहे कोई शइ हिते ज़िले जी कोई शइ बि न आहे लुकियल हे ॼाणे ॿुझे करे इहे पाण करनि था। हा जेको आहे SP नाअहल थी चुकिया आहे। जी बिल्कुलु न SP नाअहल आहे चूंडियल नुमाइंदा नाअहल आहिनि। असां चऊं था या कातिल गिरफ़्तार कयो या इस्तीफ़ा ॾेई वञो इंतिज़ामिया इस्तीफ़ा ॾेई वञे SP इंतिज़ामिया सभु इस्तीफ़ा ॾेई वञनि न त असांखे अॻिते न वञणु आहिनि। अगरि असांखे अॻिते वञणु ॾींदा असां वज़ीर आला ताईं वेंदासीं असां मोहम्मद शहबाज शरीफ वज़ीर आज़म ताईं वेंदासीं असां इन्हनि खे कोन छॾींदासीं। ॾिसो नसरुल्लाह गॾाणी हिकु ग़रीबनि जो आवाज़ हुयो मज़लूमनि जो आवाज़ हुयो उनखे दॿायो वियो आहे उनखे ख़ामोश कयो वियो आहे मगर अॼु हज़ारे नसरुल्लाह जेके आहिनि उहे SSP ऑफिस ॾों जमा थिया आहिनि हिकु ई मुतालबो कनि था त नसरुल्लाह शहीद नसरुल्लाह गॾाणी जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके बि ताक़तूं जेके बि अनासिर इन क़तल में मुलविस आहिनि उन्हनि खे बेनकाब करे उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। पहिरियों त जेको शहीद नसरुल्लाह गॾाणी जेको नारो हुयो त पहिरियों सरदार माए फुट असां उन अंजाम ते पुॼाईंदा उन खां पोइ शहीद नसरुल्लाह गॾाणी जेको क़तल पूरी सिंध लाइ हिकु भेरो साॻियो आहे ऐं असां शहीद नसरुल्लाह गॾाणी खे जेके सरदारनि या बोतारनि या पुलिस माफ़िया कंहिं बि क़तल करायो आहे उनखे असां कॾहिं बि न बचकींदासीं। हुनजो इहो ग़लति सोच हुई त हिकु असां नसरुल्लाह गॾाणी खे क़तल करे हिकु सिंध जो सुठो आवाज़ ऐं मज़लूमनि जो सॻारो आवाज़ असां बंदि कंदासीं या हुनजी भुल आहे। नसरुल्लाह गॾाणी हर घर मां जनमु वठंदो उनजो आवाज़ कॾहिं बि बंदि न कयो वेंदो। असां हर साह बि जेतिरे ताईं असां में सिसी में साहु आहे असां सभु नसरुल्लाह गॾाणी आहियूं ऐं इहो असां सिंध हुकूमत खे ऐं मोहतारनि खे सरदारनि खे SSP घोटकी खे ॿुधाइणु चाहियूं था जेतिरे ताईं ही तूं नसरुल्लाह गॾाणी शहीद कातिल गिरफ़्तार न कंदे ओतिरे ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। इन खां पोइ हफ़्तो तव्हांखे जेको रिमेल्टमेंट हूंदा त इन हफ़्ते में कातिल गिरफ़्तार कयो न त इहो असांजो जेको प्यादल मार्च जो ऐलान कयो आहे CM हाउस ते इहो धरणो लॻंदो ऐं ओतिरे ताईं धरणो जारी रहंदो जेतिरो ताईं कातिल गिरफ़्तार थींदा। हिकिड़ो सान्हो आहे घोटकी ज़िले जे लाइ घोटकी जे हर उन मज़लूम माण्हू जे लाइ जंहिंजो आवाज़ शहीद नसरुल्लाह गॾाणी बणिजंदो रहियो आहे। इन साने खे सदियुनि ताईं नथो विसारे सघिजे पियो ऐं जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं हिते गॾु थियण जी एहतजाज जी त हिन एहतजाज करण जो इहो ई मक़सदु आहे पुलिस हुन जे शहीद जे कातिलनि जे सहूलियतकारनि खे बचाइणु घुरे थी पई ऐं मजबूर थी करे असीं हितां जा शहरी सहाफ़ी उन जा दोस्त उन सां मोहबत कंदड़ माण्हू गॾु थिया आहियूं ऐं हीउ एहतजाज जो सिलसिलो सिर्फ़ु हिते महदूद न हूंदो इन एहतजाज जे दायरे खे वधायो वेंदो। जीअं दोस्तनि ऐलान कयो आहे त 7 ॾींहंनि जे अंदरि अदालती कमीशन न जुड़ी कातिलुनि जा गिरफ़्तार न कया उनजे सहूलियतकार खे ज़ाहिर न कयो वियो त असांजो हीउ एहतजाज पहिरें पंधु गिराची तरफ़ हूंदो ऐं उहो एहतजाज CM हाउस ते तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं उनजा कातिल गिरफ़्तार न थींदा। जीअं त तव्हां ॾिसो था 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि नसरुल्लाह गॾाणी जे कातिलनि खे अञा ताईं को गिरफ़्तार या पुलिस का पेशरफ़्त कोन करे सघी आहे। हेॾी सारी गर्मीअ में घोटकीअ जी हज़ारनि जी तादाद में आवाम आई आहे फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे SSP घोटकीअ ते एतमाद न आहे। पुलिस जे जेको शुरू खां थ्रू आउट डे 1 खां जेको रवैयो रहियो आहे उन ते असां एतमाद नथा कयूं। असां जुडिशियल इंक्वायरी जो ऐं इहो न सिर्फ़ु घोटकी वासियुनि जो बल्कि जेतिरा भी घोटकी जा सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि सहाफ़ी आहिनि उन्हनि जो मुतालबो आहे जुडिशियल इंक्वायरी क़ाइमु कई वञे। ऐं नसरुल्लाह जी अमर अमा पठाणी जो भी इहो ई मुतालबो आहे त जुडिशियल इंक्वायरी करे कि जेके असल किरदार आहिनि ऐं उन्हनि जा सहूलियतकार आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। नसरुल्लाह जे जेके वारिस आहिनि उन्हनि कंहिं ते ख़दशो ज़ाहिर कयो
नसरुल्ला जे वारसनि जेको FIR में दर्ज करायो आहे उहे हितां जा लोकल वॾेरा आहिनि ऐं पुलिस ऑफिसर्स आहिनि, हितां जा कामूरा आहिनि ऐं असां चऊं था त उन्ही खे जेतिरा भी इहे किरदार आहिनि उन्हनि खे इन्वेस्टिगेशन में पुलिस जेको आहे इन्वेस्टिगेट करे। सीनियर साहब भी आयो मीरपुर माथे जा कोशिश जा रिपोर्टर नसरुल्ला गडानी खे तकरीबन हफ़्तो थी वियो आहे हिन माल ताईं जेके आहे कातिल गिरफ़्तार न थिया इन हवाले सां तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नसरुल्ला शहीद जे वाक़े खे हिकु हफ़्तो न बल्कि अॼु 11 ॾींहं गुज़री थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। शहीद जे कातिलनि जो पुलिस पतो न लॻाए सघी आहे। शहीद जे कातिलनि जा साथारी ज़ाहिर न थी विया आहिनि, सहूलियतकार ज़ाहिर न थी सघिया आहिनि। असीं सभु शहीद जा वारिस, सहाफ़ी, सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻवान, शहरी ऐं सिंध जो शऊर पुलिस जी हिन जाइ ते अदम एतमाद जो इज़हार कयूं था ऐं असीं अॼु हिते सभु हिकिड़े ई मुतालबे जे लाइ गॾिजा आहियूं त शहीद नसरुल्ला जे खून सां इंसाफ़ जे लाइ सिंध हाई कोर्ट जे हिकु जज ते मुश्तमिल हिकु जांच कमेटी जोड़ी वञे जेका हितां जे लोकल सरदारनि, भोतारनि, कामोरनि सुमैत हर उन किरदार खां जांच करे जेको किरदार सिंध जे शऊर ख़िलाफ़ आहे, सिंध जे मज़लूम आवाम ख़िलाफ़ आहे ऐं जेसीं ताईं हीउ मुतालबो असांजो मंज़ूर न थींदो असांजी जदोजहद, असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। शहीद नसरुल्ला गडानी जो जेको क़त्ल जो आहे हिकु वॾो सान्यो आहे ॾींहुं ॾिठे जो, इन हवाले सां जेको तव्हां छा चवंदा? साईं ही तमामु असां मज़लूमनि जो क़त्ल आहे। शहीद नसरुल्ला जो क़त्ल कोन्हे पर ही सॼी अवाम, सॼी सिंध जे मज़लूम अवाम जो क़त्ल आहे। ख़ुदा ॾिसे थो 10 ॾींहं असांखे को आराम कोन्हे, राति जो निंड न ईंदी आहे, ॾींहं जो इहे नसरुल्ला जा ख़्याल हूंदा आहिनि। नसरुल्ला सां हिक जो तर्जुमान, हिक जी दोस्ती सां न हुयो। नसरुल्ला सॼी सिंध जो तर्जुमान हो, मज़लूमनि जो तर्जुमान हुयो। असां मीरपुर माथिले वासी ख़ासि करे हाणे निंदणका थी विया आहियूं। असांजो कोई ओई वाई अहिड़ो साफ़ी कोन थो नज़रे जेको नसरुल्ला जहिड़ो थींदो, पर माशाअल्लाह अल्लाह साईं जेको आहे वॾो आहे। इंशाअल्लाह कंहिं ॾींहुं इंशाअल्लाह कातिल इहे गिरफ़्तार थींदा। जंहिं क़त्ल करायो आहे ख़ुदा उन्हनि खे जेको आहे हिते ई सज़ा ॾींदो, अॻिते बि सज़ा ॾींदो। असांजो इहो ई मुतालबो आहे। असां मज़लूम आहियूं, पहुची नथा सघूं। करबला वारो असां सां वाक़ियो थियो आहे, जेके हुसैन ते क़त्ल थी विया हुया, अॼु उहे जदीद बि उहो साॻी किरदार हलाइनि था पिया। जेको हिते अॼु जो असांजो हज़ारनि जी जेको तादाद में जेकी असांजो हिते अॼु एहतजाज आहे, इहो शहीद नसरुल्ला गडानी जो एहतजाज आहे। जेको कुझु ॾींहं 8 ॾींहं अॻु शहीद नसरुल्ला गडानी खे बेदर्दी सां जेको आहे विच शहर में जेको आहे क़त्ल कयो वियो आहे। इहो शहीद नसरुल्ला गडानी जो क़त्ल आहे, इहो पूरे सिंध जो शऊर जो क़त्ल आहे, पूरे सिंध जो शऊर जो क़त्ल आहे। हीउ अॼु जेको हज़ारनि जो काफ़िलो आहे, इहो सिर्फ़ु नसरुल्ला गडानी ही आहे जेको शहीद नसरुल्ला गॾु थिया। असांजो हिकु ई मतिलबु आहे IG सकर SSP घोटकी सैयद मुराद अली शाका, इहो ई मुतालबो आहे त असां जेके हिन जे क़त्ल में जेके शहीद नसरुल्ला जे क़त्ल में मुलविस उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। नसरुल्ला गडानी जा जेके कातिल आहिनि उहे अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां अपील कयूं था, असां चऊं था त जल्द खां जल्द जेके नसरुल्ला गडानी जा कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध IG खे असांजी अपील आहे जल्द में जल्द उन्हनि खे गिरफ़्तार करे, जेके हक़ीक़ी नसरुल्ला शहीद गडानी जा कातिल आहिनि उन्हनि खे जल्द गिरफ़्तार करे। ये जेका सिंध जा सभी तव्हां ॾिसो था, हीअ हिकु नसरुल्ला न आहे, हाणे हज़ारे नसरुल्ला सिंध में पैदा थी चुका आहिनि। कंहिंखे मारींदी, घर घर मां हाणे नसरुल्ला निकिरंदो।